मुबारकपुरी भरपासे वारनि इलाइक़नि में गैस जी लोड शेडिंग सबब रहवासी सख्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। रिपोर्ट कर रहियो आहे सागर महर। मुबारकपुर ऐं भरपासे में गैस जे बहरान ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां गैस न हुअण बराबरि आहे। गैस जी हथरादू लोड शेडिंग वधण खां पोइ गैस सारिफ़िन सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि ऐं महांगो काठ ख़रीद करे रद पचा करण ते मजबूर आहिनि। रमज़ान जो भलारो महीनो हुजण बावजूद गैस जी फराहमी सदाईं मुअत्तल रहण करे रोज़ायतनि जी सहरी ऐं इफ़्तारी जे हवाले सां थींदड़ रद पचाव वॾो मसइलो बणियल आहे। शहरनि जे एहतिजाज ऐं दाह बावजूद इंतज़ामिया जे कन ते जूअ बि न चुरी आहे, जंहिं ते शहरनि पारां ॻणतीअ जो इज़हार कयो आहे। इन ई सिलसिले में शहरनि आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त कुझु ई न आहे, गैस आहे ई कोन। गैस न हले छा थिए, मानी छा थिए, हलो सॼियूं चांहियूं कारियूं लॻी पियूं आहिनि, घर ॾिसो त हली न। एॾो ज़ुल्म लॻो पियो आहे बाबा। मानी ते छणा काठियूं पिनऊं था, कॾहिं हुतां डुकी वठूं था। काॾे वञूं ग़रीब माण्हू, मानी काठियुनि वठण जी वसियत कोन्हे बाबा। गुज़िरियल काफ़ी अरसे खां गैस जी जेका लोड शेडिंग आहे उहा शिदत अख़्तियार करे वई आहे। हाणे अॻु त ठहियो, पर हाणे रमज़ान जो जेको भलारो महीनो आहे, इन में सारिफ़ीन लाइ जेका मानी पचाइण आहे उहा बि हिकिड़ी चैलेंज बणियल आहे, वॾो मसइलो बणियल आहे, आज़ार बणियल आहे। हाणे जंहिं वटि काठ महांगो काठ ख़रीद करण जी वसियत न आहे, उहो मोलाई छा करे। राति जो जेके रोज़ायत सहरी वक़्तु या इफ़्तारी वक़्तु तमामु तकलीफ़ुनि खे जेको आहे सो मुंहुं ॾियनि था। असां गैस इंतिज़ामिया ठुल खे इहो मुतालबो कयूं था त ख़ुदारा हिन भलारे महीने में त गैस जेको आहे असांखे मुनासिबु ॾियो। गैस जो तमामु शदीद आज़ार आहे रमज़ान जे भलारे महीने में, जिथे मानी पचाइण जे लाइ हर माण्हू शाम जो परेशान आहे। रोज़ेदारनि जे लाइ मानी कोन थी थिए। 1000 घरनि ते मुश्तमिल मुबारकपुर आहे जेको टोटल जो टोटल बिल पेड कंदड़ आहिनि, पोइ बि असां सां गैस वारा नाजाइज़ ई कनि था। 95 में मोहतरमा बेनवारी साहब आहे जेको आहे त हीअ असांखे हिकिड़ो नवाज़ियो जेको आहे त सुई सेदन गैस जेको सुठी असांखे गैस मिली, पर असां चंद सालनि खां पोइ असां महिरूम आहियूं। ॾाढो ॾुख थो थिए त रमज़ान जे महीने में हिन मुबारकपुर में जेको PU जी गैस आहे उनजो जेको 12 इंच पाइप जेको ठुल खां आने वरी बैक साइड बैक करे साॻियो ई ठुल खे जेको आहे त उनखे घणी गैस जेका मुहैया करे वञे थी। भट्टी, मीरपुर, मुबारकपुर ऐं मियां ॻोठ उन्हनि खे जेको आहे त इहो गैस जो प्रेशर नथो अचे, जंहिंजे करे गैस रमज़ान शाम जो असांजो जेको आहे त इंक्वायरी कयो, तव्हां ऑडिट कयो, अची ॾिसो त उहा गैस जो जेको आहे सफ़ा गैस हले ई नथी। रमज़ान शरीफ़ खां बि अॻु में असांखे हिते गैस खां सफ़ा मरहम कयो अथऊं। जीअं त असां बिल बि उन अचनि था 5,000 8,000 बिल। साईं ग़रीब माण्हू, हिकु रिटायर पेंशन वारो माण्हू साईं काॾे वञे। तव्हां गैस सारिफ़िन शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु हो त गैस जी फराहमी घटि हुजण करे सख़्तु परेशान आहियूं। सहरी ऐं इफ़्तारी जे वक़्तु गैस बंदिश ते ज़ाब्तो आणे परेशानियुनि मां ॿाहिरि कढियो वञे, जीअं मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण खां बची सघिजे। सागर महर, आवाज़ TV न्यूज़, मुबारकपुर।